जीअं त असांजो मोहतरम जनाब बेहकुम चेयरमैन साहब म्यूनसिपल कमेटी शिकारपुर जे तरफ़ां कोरोना वायरस खां बचाव बाबति आम हिदायतूं। कोरोना वायरस 25 खां 27 सेंटीग्रेड ते मरी वञे थो, तंहिं करे नीम गरम पाणी पीओ ऐं उस ते वियो। आइस्क्रीम कुल्फी थधियूं शयुनि खाइण खां परहेज़ करियो। नीम गरम पाणीअ जे लूणु विझी गुरड़ा करियो। माण्हुनि जे हुजुम में वेहण खां पासो कयो। पंहिंजे घरनि अंदरि रध पचा भारती खाननि खे साफ़ सुथरो रखो। कंहिं बि थाधो स्टील पुतल या कंहिं बि चीज़ खे हथु लाइण खां पोइ फौरन साबुण सां हथ खे सही नमूने धोयो। बुखार ज़ुकाम जिस्म ऐं सूर ऐं उल्टियूं अचण जे सूरत में फौरन डॉक्टरनि सां रुजू कयो। ज़ुकाम ऐं बुखार जे मुबतला माण्हुनि अवामी हंधनि ते वञण खां पासो कनि। मास्क जो इस्तेमालु कनि। हर अधु कलाक बाद हथ साबुण सां धोअनि ऐं हर 15 मिंट बाद पाणी पीओ। नोड़े खे ख़ुश्क थियण न ॾियो। इस्तेमालु थियल मास्क ऐं टाश खे ज़ाया कयो ऐं कंहिं ॿिए शख़्सीअ खां हर गैस इस्तेमालु करणु न ॾियो। कंहिं बि शख़्स सां गुफ़्तगू करण वक़्तु 3 खां 4 फुट जे फ़ासिले ते रहो। खंघि अचणु, छिक ॾियणु या उबासी ॾियणु वक़्तु पंहिंजे मुंहं खे ढकियो। इजाज़ अहमद, चीफ म्यूनसिपल ऑफिसर, अकीलाबाद सूमरो, चेयरमैन म्यूनसिपल कमेटी जे तरफ़ां ही बयानु ॾिनो थो वञे। चेयरमैन जे तरफ़ां बेहकुम जनाब अब्दुल अली मुडो साहब शिकारपुर।